केंद्रीय भारतीय हिमायती खारजी मार्च विया। ISPR मूजिब कुरम ज़िले में कुछ इतला ते टारगेट ऑपरेशन कयो वियो। फायरिंग ॾे वठ में 12 खारजी मारिजी विया। साॻे इलाइक़े में खारजनि जे हिक ॿिए गिरोह ख़िलाफ़ ऑपरेशन में 11 दहशतगर्द जनम भिड़ा। लखी मरवत में 2 टांक में 1 ऐं मामन में 4 दहशतगर्द मारिया विया। मारियल खारजी भारतीय सरपरस्ती में दहशतगर्दी जी रिथाबंदी ऐं कार्रवाइनि में मुलविस हुआ। सदर वज़ीर आज़म वफ़ाक़ी घरू वज़ीर तरफ़ां KP में भारतीय हिमायत खारजनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते फोर्सिस खे भेटा पई। सदर आसिफ ज़रदारी जो चवण पाक फ़ौजी कानून लागू कंदड़ आज़म सां मुल्क जो दिफ़ा करे रहिया आहिनि। पाकिस्तानी सरज़मीन तां परॾे हिमायत दहशतगर्दी खे क़ौमी इतफ़ाक़ राय सां मुकमल ख़त्म कयो पियो वञे। वज़ीर आज़म तरफ़ां 23 खारजनि खे जनम भिड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस ऐं ऑफिसरनि जी वाखाण। सदस्य चवण आहे त मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं सुख जो साह न खणंदासीं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त पाक धरती तां फितरत हिंदुस्तान जो मुकमल सफ़ायो कयो पियो वञे। हिकु ॾींहुं ईंदो असांजे कर्ज़ मां जान छुटी वेंदी। मुआशी मैदान में ॾींहुं राति महिनत करे रहिया आहिनि। जादू टोड़ण सां मामला नाहिनि हलंदा। अमरीकी कांग्रेस रिपोर्ट ॾिनी आहे त मई में पाकिस्तान भारतीय अगराई जो भरपूर जवाब ॾिनो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप 7 भारतीय जहाज़ किराइण जो बार बार ज़िक्र करे चुको आहे। वज़ीर आज़म जो बाग में दानिश स्कूल जी पीढ़ जो पत्थर रखण वारी तकरीब में ख़िताब चयईं पाकिस्तान खे अल्लाह ताला इज़त सां नवाज़ियो आहे। भारत सां जंग में फील्ड मार्शल जी क़यादत में बिना ख़ौफ़ जे मुशावरत सां भरपूर फ़ैसिला कया जेके मुल्क पहिरियां वाजिबी मिलंदा हुआ उहे अॼु असां लाइ गर्मजोशी जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। पाक फ़ौज जी दिलेरी ऐं कामयाबियुनि सबबि पाकिस्तान जो दुनिया में वक़ार बुलंद थियो आहे। करप्शन पाकिस्तान ऐं मुआशी समाजी तरक्की में सभ खां वॾी रंडत करार। मुल्क में बदगुमानी संगीन चैलेंज बणियल आहे जेका मुआशी सरगर्मियुनि ऐं खातेवार कारकर्दगी खे मुतासिर करे रही आहे। IMF कर्ज़ प्रोग्राम जी शर्त तौर पाकिस्तान जे लाइ गवर्नेंस एंड करप्शन डायग्नोस्टिक असेसमेंट रिपोर्ट जारी करे छॾी। IMF जो 15 नुकाती सुधारनि वारी एजेंडा फौरी तौर शुरू करण जो मुतालबो। रिपोर्ट में अहम सरकारी इदारनि खे हुकूमती ठीकनि में ख़ासि रियायतूं ख़त्म करणु, SIFC जे फ़ैसिलनि में शफ़ाफ़ियत वधाइणु, हुकूमत जे मालियाती अख़्तियारनि ते सख़्त पार्लियामानी निगरानी जी सिफ़ारिश कई वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान में शराबिया पंहिंजा खीसा भरण जे लाइ मुआशी रंडक जी ज़िम्मेवार आहे। निज़ाम में सुधारा, शफ़ाफ़ियत खे हथी ॾियणु ऐं इस्लाही हुक्मरानी पाकिस्तानी मुआशी बहितरी जे लाइ अड़ियल आहे। नायब वज़ीर आज़म वॾी वज़ीर सागरार जी यूरोपी पार्लियामेंट जे मेंबरनि सां मुलाक़ात। वॾी ऑफिस अजमान मौजूद नायब वज़ीर आज़म सागरार ब्रसल्स में पाकिस्तान हाउस में पहुचा। डिनर दौरान यूरोपी पार्लियामेंट जे मुख़्तलिफ़ मेंबर्स सां मुलाक़ात कई। गॾियल लाॻापन ऐं मुस्तक़बिल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि कई वई। लाॻापन खे हथी ॾियण बाबति मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठ। ख़िते जी मजमूई सूरतहाल, सिक्योरिटी चैलेंजिस ऐं आलमी सतह ते जारी तब्दीलियुनि जे असर ते बि ॻाल्हि ॿोल्हि कई वई। काबीना हाईकोर्ट हैदराबाद में इज़ाफ़ी स्पेशल एंटी करप्शन कोर्ट क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। एमेजिना रोड ते HBL हेरिटेज बिल्डिंग खे IT टावर बणाइण लाइ ख़रीद करण ऐं गुलाम मुस्तफ़ा फुल्के चेयरमैन सिविल सर्विस हाउसिंग फाउंडेशन मुक़ररु करण जी बि मंज़ूरी। वरी वज़ीर जी सदारत सिंध काबीना जे इजलास में गुज़िरियल इजलास जा मिनट्स मंज़ूर कया विया। वरी वज़ीर चयो त सिंध काबीना जो इजलास हाणे हर 15 ॾींहं खां पोइ तलब कयो वेंदो। सभई खाधा पंहिंजी एजेंडा आइटम काबीना खां मंज़ूरी लाइ मोकिली। इलेक्शन कमीशन KP जे वॾे वज़ीर पारां नंढी चूंड दौरान सरकारी ऑफिसरनि खे धमकियूं ॾियण जो नोटिस वरितो। वॾो वज़ीर सुहेल आफ़रीदी उम्मीदवार शहनाज़ उमर अयूब सुभाणे इलेक्शन कमीशन तलब। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त वॾे वज़ीर जी तक़रीर दौरान रूपोश उमर अयूब घर बीठल हो। चीफ एग्जीक्यूटिव जे गैर ज़िम्मेवाराने रवैये सबबि इन अरिड़हं में नंढी चूंड कराइणु ॾुखियो थी वियो आहे। KP जे इलेक्शन कमिश्नर खे IG KP चीफ सेक्रेटरी सां फौरी मुलाक़ात जी हिदायत। एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान लाइ $33 करोड़ कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी।
ADB मौजो पाकिस्तान जो ॿियो पावर ट्रांसमिशन स्ट्रेंथ प्रोजेक्ट पाकिस्तान हुकूमत जी तरजीह से अफ़कारियुनि में शामिल आहे। मंसूबे तहत 500 kV जी 290 किलोमीटर ॾिघी नई ट्रांसमिशन लाइन तामीर कई वेंदी। जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जो इजलास 2 दिसंबर ते तलब। जुडिशल कमीशन जो इजलास चीफ जस्टिस याया फरीदी जी सदारत में थींदो। जुडिशल कमीशन जा हिक ई ॾींहुं 3 इजलास थींदा। एजेंडा जारी सुप्रीम कोर्ट में मुस्तकिल जजिस जी मुक़ररी बाबति मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध ऐं बलूचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस लाइ नालनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। प्रियालो बरसा कच्छ जे इलाइक़े में संगामती तकरार तां 4 ॼणा क़त्ल, 5 ज़ख़्मी। उलराए जतोई बिरादरी जी ॿिनि में संगामती तकरार तां ॿीहर मामलो भड़की उथियो। सिंधू दरिया वटि फायरिंग जे वच में उलरा बिरादरी जा माजिद गुलण ऐं धणी बख़्श जतोई धुर जो आज़म जतोई मारिजी विया। वाटो समेत 5 ज़ख़्मी। झेरे बाद धुरनि में छिकतां तेज़ थी। ककड़ जो शादी की तकरीब दौरान खुशी में फायरिंग औरत मारिजी वई। नीलगिरी ज़ख़्मी घोट बेलो पतण में घोट अली गुल जी शादी की मेहंदी दौरान खुशी में फायरिंग। गोली लगण सबब घोट जी टाजी हसीना पुट मारिजी वई। 12 वर जी मुस्कान ज़ख़्मी थी पई। वाक़े बाद ख़ुशू मातम में तब्दील। उन्हनि पाण में अज़ीज़ हुअण करे वाक़े खे इत्तफ़ाक़ी करार ॾेई छॾियो। निसार में तेरी गलियों पे है वतन। जी जी निसार में तेरी गलियों पे वतन है वतन के जहाँ चली है रस्म के कोई न सर उठा के चले। वाह 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 चली है रस्म कि कोई न सर उठा के चले। कोई चाहने वाला तवाफ को निकले, जी नजर चुरा के चले, ओह, जिसमें जान बचा के चले। वाह वाह तरक्की पसंद शायर दानिशवर लेखक फैज़ अहमद फैज़ के विछड़े 41 वर वियामी विया। फैज़ अहमद फैज़ नंढे खंड जो वाहिद शायर आहे जंहिंखे रूस तरफ़ां लेनिन अमन अवार्ड्स नवाज़ियो वियो हो। फैज़ अहमद फैज़ पंहिंजी शाइरी में मोहब्बत, इनकलाब ऐं इंसानी हक़नि जे पैगाम खे आम कयो। संदसि इनकलाबी सोच अॼु बि ज़िंदा आहे। फैज़ अहमद फैज़ खे निशान इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो हो।